नाज़रीन, सिंधी शूज़ न्यूज़ बुलेटिन में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं मोरो खां सिटी रिपोर्टर सिंधी अल्ताफ़ सूमरो जी। जसकम चेयरमैन असलम खैरपुरीअ खे सिंध ऐं सैयद सां इश्क करण जे ॾोह में रियासत तरफ़ां बिला जवाज़ गिरफ़्तार करे सैयद जे फ़िक्र तां हटाइण जी साज़िश में बग़ावतुनि जे कूड़े केसनि में क़ैद कयो वियो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ जसकम सिटी मोरो तरफ़ां मोरो प्रेस क्लब आॾो निटहण उस में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। क़ौमी कारकुननि ते मन घड़त बग़ावतुनि जे कूड़नि केसनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। असलम खैरपुरीअ खे आज़ाद करण जो मुतालबो पिणु कयो वियो। क़ौमी कारकुननि जी वॾे अंग में मुज़ाहिरे में शिरकत। मुज़ाहिरे जी अॻुवाणी जसकम ज़िले सदर अशरफ लिगारी, शाहनवाज़ सिंधी, ख़ादिम चांडियो, देशी इशफ़ाक़, मलक शीराज सूमरो, माशूक मर, इरफान डायरी, असलम कोरेजो, इब्रार मोरई, अहमद बख्श बुरड़ो, नवीद बेण, ज़ैन मेमन, पीर आजिस, आदेश कुमार, मुर्तज़ा लांगा, अनिल सिंधी समेत वॾे अंग में शिरकत। कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते जसकम अॻुवाण ख़िताब कंदे चयो त हिन रियासत में सिंधी क़ौम सां इश्क करणु ॾोह बणिजी वियो आहे। क़ौमी शहीद शफ़ी कुरनाणीअ खे यादि करण जे ॾोह में जसकम अॻुवाण असलम खैरपुरी, शबीर जमाली, नवाज़ खान ज़ौर, इनाम सिंधी ऐं रावल कुरनाणी समेत केतिरनि ई क़ौमी अॻुवाणनि ते मनगढ़ंत कूड़ा केस करे पुरअमन सियासी आवाज़ जे दॿाइण जी साज़िश कई पई वञे, जेको अमल बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। असां दुनिया जी आलमी इदारनि, आलमी अदालतुनि, मज़हबी मुल्कनि, एमनेस्टी इंटरनेशनल ऐं यूनाइटेड नेशन जे मुल्कनि खां फ़ौरन मुतालबो ऐं घुर कयूं था त दाख़िल कूड़ा केस ख़त्म करे नोटिस वरितो वञे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ TV।